अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार ऐं तमामु आसान अचारी फ्राइड फिश जी रेसिपी। इन जे लाइ सभिनि खां पहिरियों मां हिकु पैन में राई दाना यानी अहुर विधी आहे 1 टीस्पून, मेथी दाना ऐड कया आहिनि 1 टीस्पून, वडुफ विधी आहे 1 टीस्पून, साबित ॻाढ़ा मिर्च आहिनि 2 अदद, साबित धाणा आहिनि 1 टीस्पून। ये सभी शयूं विझण खां पोइ असां तक़रीबन 1 मिनट जे लाइ ड्राई रोस्ट कंदासीं, भुञंदासीं। ऐं 1 मिनट ताईं ड्राई रोस्ट करण खां पोइ असां इन्हनि सभिनी मसालनि खे चङी तरह सां पीसे छॾींदासीं ऐं हिकु साइड ते रखे छॾियूं था। हाणे हिकु बोल में मां मच्छी ऐड कई आहे तक़रीबन हाफ kg, थूम ऐं अदरक जो पेस्ट ऐड कयो आहे 2 टीस्पून ऐं मसालो जेको असां पीसे रखियो हुयो उहो विझंदासीं। लीमे जो रस आहे 2 खां 3 टेबल स्पून, हैड विधी आहे 1/4 टीस्पून, लूण मां विझां थी 1 टीस्पून, तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी सघो था। पिसियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टीस्पून ऐं तिरनि जो तेल विधो आहे 1 टेबल स्पून। तव्हां चाहियो त जेको तव्हां तेल इस्तेमालु कंदा आहियो उहो विझी छॾियो। इहे सभु शयूं विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कंदासीं त जीअं मसालो मच्छी जी पीसिस ते चङी तरह लॻी वञे। मसालो सही सां मिक्स करण खां पोइ असां मच्छी जी पीसिस खे रखे छॾींदासीं तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ। 30 मिनट्स खां पोइ मां हिकु पैन में तक़रीबन 5 खां 6 टेबल स्पून जे क़रीब तेल ऐड कयो आहे ऐं तेल जीअं थोरो सो गरम थियो त हाणे मां जीरो ऐड कयो आहे 1 टीस्पून ऐं पंहिंजा मसाले लॻियल फिश जा स्लाइसिस ऐड करे छॾिया आहिनि ऐं चङी तरह सां पैन में फैलाए छॾींदासीं। फिश स्लाइसिस खे चङी तरह सां पैन में फैलाइण खां पोइ असां फ्राई कंदासीं तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते। 4 खां 5 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते पचाइण खां पोइ असां मच्छी जी साइड चेंज कंदासीं ऐं स्लाइसिस खे ॿिए तरफ़ खां पचाईंदासीं तक़रीबन 4 खां 5 मिनट ताईं मीडियम फ्लेम ते। जी फ्रेंड्स, ॿी साइड खे बि 4 खां 5 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते फ्राई करण खां पोइ असांजी मज़ेदार ऐं क्रिस्पी अचारी फ्राइड फिश बिल्कुलु तयारु आहे। मां हिनखे कयां थी डिश आउट ऐं गार्निश कयां थी सावन धाणे जे पतनि सां। आई होप तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। मां इंशाअल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।